जय झूलेलाल। मां मोहित सितपाल तव्हां सभिनी जो स्वागत थो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेजी तारीख़ 10 नवंबर 2023 जुमे जो ॾींहुं, हिंदू महीनो कार्तिक मास कृष्ण पक्ष जी 13 तिथि धनतेरस। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो पूरो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि, पर हुननि खे अॼु कोई भी वॾी यात्रा करण अवॉइड करणो आहे, न त अधिक धन ख़र्च थियण जा योग भी बीठा आहिनि। मां लक्ष्मी जी उपासना ऐं कुबेर भगवान जी उपासना अॼु तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो पूरो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि, त अॼु जो ॾींहुं तमामु उन्हनि जो आनंददायक गुज़रंदो। गांइ खे चारो खाराइण या ग़रीबनि में कुझु न कुझु दान करण अॼु तव्हांजे लाइ लाभदायक थींदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि जो जाम टाइम खां अटकियल कोई कम अॼु पूरो थियण जी संभावना आहे। वॾो कोई कार्य भी अॼु उन्हनि जो सिद्ध थी थो सघे। धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि, त अॼु जो ॾींहुं सुठो गुज़रंदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु मन तमामु ख़ुशि रहंदो। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि। जय ऐं यश जी हुननि खे अॼु प्राप्ति थींदी, त अॼु जो ॾींहुं सुखपूर्वक गुज़रंदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु पंहिंजे परिवार में माहौल तमामु सुठो मिलंदो। साण ई साण उन्हनि खे पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो कार्यस्थल ते साथ मिलंदो। धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि, त अॼु जो ॾींहुं तमामु आनंददायक हूंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु भाग्य कार्यस्थल ते पूरो साथ ॾींदो। काई नई अपॉर्चुनिटी मिलंदी जंहिंमें हुननि खे सफलता जी भी प्राप्ति थींदी, त अॼु जो ॾींहुं हुननि जे लाइ तमामु सुखपूर्वक गुज़रंदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति थींदी। परिवार में माहौल तमामु सुठो मिलंदो। दोस्तनि मां या परिवार मां काई न काई ख़ुशख़बरी मिलण जी भी संभावना आहे, त अॼु जो ॾींहुं तमामु आनंददायक हूंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु पंहिंजे शत्रुअनि ते विजय जी प्राप्ति थींदी। अॼु धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि। हुननि खे काई अपॉर्चुनिटी मिलंदी जंहिंमें हुननि खे सफलता जी भी प्राप्ति थींदी, त अॼु जो ॾींहुं आनंद सां गुज़रंदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य में पंहिंजे पेट जो ऐं अखियुनि जो तमामु ध्यानु ॾियणो आहे, न त कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। अॼु भगवान शिव जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। तव्हांखे कार्यस्थल ते धन जी प्राप्ति थी सघे। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु स्वास्थ्य में सुधारो थींदो। बीमारियुनि जो नाश थींदो। जाम टाइम खां अटकियल कोई कम भी अॼु पूरो थियण जी संभावना आहे। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे वाणीअ ते तमामु कंट्रोल रखी करे ॾींहुं हलाइणो आहे, न त थोड़ी ही ॻाल्हि सां कोई वाद विवाद या मतभेद थियण जी आशंका आहे। स्वास्थ्य में अॼु सुधारो थींदो। अॼु जो ॾींहुं तव्हांजे लाइ ओवरऑल एवरेज ही रहंदो। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति, लाभ जी भी प्राप्ति हुननि खे थी सघे। अॼु मां लक्ष्मी अति हुननि जे मथां प्रसन्न रहंदियूं, त अॼु जो ॾींहुं सुखपूर्वक गुज़रंदो। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। धनतेरस। त तव्हां सभिनीनि खे धनतेरस जी जाम जाम वाधायूं हुजनि। त जीअं तव्हां सभिनीनि खे ख़बर हूंदी, अॼु धनतेरस जो ॾींहुं आहे। अॼु जे ॾींहुं जेको भी माण्हू पंहिंजे घर में या कार्यस्थल ते मां लक्ष्मी जी
कुबेर भगवान जी पूजा कंदो हुआ। धनवंतरी जी जेके भगवान आहिनि आयुर्वेद जा यानी दवायुनि जा, उहे सदा ही हुननि परिवार जे मथो आशीर्वाद बरसाईंदा आहिनि ऐं कोई भी रोग हुननि खे न सताईंदो आहे। पौराणिक मान्यता आहिनि कि अॼु जे ॾींहुं ही मां लक्ष्मी जेके आहिनि उहे समुंड मां निकिता हुया ऐं सभिनीनि खे अमृत जल जो पान करायो हुयो। त मां उम्मीद थो कयां तव्हां अॼु पंहिंजे घर में या कार्यस्थल ते मां लक्ष्मी जी कुबेर भगवान जी पूजा कंदा त तव्हां जे मथां ऐं तव्हां जे परिवार जे मथां मां लक्ष्मी जी, धनवंतरी जी ऐं कुबेर जी सभिनीनि जी कृपा सदा ही बरसंदी रहंदी। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे विनय जी जो, जेके जमाइका वेस्ट इंडीज जा रहंदड़ आहिनि ऐं हुननि जो सवाल आहे कि उहे चाहिनि था कि जल्द सां जल्द मां वापसि इंडिया में शिफ्ट थियां। त विनय जी तव्हांजी कुंडली जे हिसाब सां अञा थोरो टाइम लॻी रहियो आहे। थी थो सघे 2024 खां पोइ इहे योग बीठा आहिनि कि तव्हां वापसि इंडिया अची करे पंहिंजो कमु वापसि शुरू करे सघो। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई, वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजी कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसि ताईं ॾिसंदा रहो सिंधीप्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।